मौलाना शेख अब्दुर्रहमान सुदेश तकरीर पियो करे। वो फरमाए मां बचपन में ॾाढो डिंगो हूंदोसि। एक दफ़े मां पंहिंजी अम्मा खे एतिरो तंग कयुमि जो अम्मा रोई ॾिनो। रोई करे रब खे चई या अल्लाह मुंहिंजे हिन डिगरे पुट खे शल बैतुल्ला जो इमाम करीस। चई अम्मा जी मूंखे कावड़ में दुआ है जो मां बैतुल्ला जो इमाम थियो हाँ। प्यार ऐं मोहब्बत में मूंखे दुआ करे हाथ माला करे मखां वही मंज़िल ते पहुचा। वाक़ियो करो ॿुधो अथव जुरैज जो हदीस में अचे तो नबी से फरमायो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो जुरैज मुसल्ले ते बि इबादत पियो करे। उनजी कुराड़ी अम्मा उनखे सॾु कयो पुट जुरैज हिन चयो हाणे छा कयो निमाज़ पूरी कयो या अम्मा खे जवाब ॾियां। वरी मां सॾु कयुसि पुट जुरैज जवाब न ॾिनई तव्हांखे निमाज़ खे कीअं छॾियां। हालांकि नफ़ली इबादत हुजे हिन वक़्तु बि असांखे हुकुम फ़र्ज़ न नफ़ली इबादत तव्हां कयो था। अबू अम्मा जेकॾहिं सॾु कनि था त उन इबादत खे नफ़ली निमाज़ खे भञी करे अबे अम्मा खे जवाबु ॾियणो एतिरो अबे अम्मा जो हक़ु अथव। अॼु असांजो नौजवान मोबाइल पियो थो ॾिसे अबू अम्मा सॾु था कनि जवाबु कोन थो ॾिए। मोबाइल पियो थो ॾिसे अम्मा वेचारी मानी खई ॾिठी आहे त पुट अम्मा ॾे निहारे कोन थो। क्रिकेट के मैदान में बीठो आहे टूर्नामेंट में बीठो आहे अबू अम्मा सॾु था कनि नौजवान जवाब ई कोन थो। अल्लाह उन जुरैज जो अम्मा खे जवाब न ॾिनो त उनखे कावड़ अची वई। रब खां दुआ घुरी अल्लाहुम्मा ला तुमितु या अल्लाह ही मुंहिंजो पुट एॾो बुज़ुर्ग थी वियो आहे जो 3 दफ़ा मां सॾु कयो आहे मूंखे जवाबु कोन थो ॾिए। हिनखे तेसि ताईं न मारजा जेसि ताईं रंधिणे जे मुंहुं न पवे। बसि उन शहर में हिकिड़ी माई उनखे ॿार ॼाओ शादी हुनजी थियल कान आई। पंहिंजे दोस्त खे लिकाइण जे लाइ चई ॿार हिन जुरैज जो पैदा थियो आहे। बादशाह उन वक़्त में हुकुम कयो त वठी अचो बुज़ुर्ग जुरैज खे। हुनखे वठी आया। बादशाह पुछा किसी कंहिंजो ॿार आहे। ही माई थी चवे त ही जुरैज जो ॿार आहे। ओ अम्मा वांगुरु हो फिटे। बादशाह उन वक़्त में आदर कयो त हिन बुज़ुर्ग खे फांसी ते लटकायोसि। उन जुरैज रोई करे चयो मूंखे थोरी मोहलत ॾियो मां वज़ू कयां बरकातूं नफ़िल नमाज़ पढ़ां। वज़ू कयईं बरकातूं नफ़िल नमाज़ पढ़ी रब खां दुआ घुरई या अल्लाह मां तुंहिंजी निमाज़ जे करे अबे अम्मा खे वरंदी न ॾिनमि तुंहिंजे करे त मां तुंहिंजी निमाज़ खे कीअं छॾियां। या अल्लाह मां तुंहिंजे करे अम्मा खे वरंदी न ॾिनमि। अम्मा त पंहिंजी बददुआ जेका कई उन त पंहिंजो असर ॾेखारियो। हाणे तूं पंहिंजी कुदरत ॾेखार मां तुंहिंजे करे अम्मा खे जवाब न ॾिनो। सच सुभान अम्मा कावड़जी पई उन बददुआ कई उन जो असर इहो थियो जो मां रंडी जे मुंहुं अची पियो हाँ। या अल्लाह मां तुंहिंजे करे तुंहिंजी निमाज़ में हुयुसि अम्मा खे जवाब न ॾिनो। हाणे तूं पंहिंजी कुदरत ॾेखार। हदीस में अचे थो दुआ घुरी आयो उन नंढड़े ॿार जे दुन ते हथ रखी करे चई पुट तूं ॿुधा त तूं कंहिंजो पुट हुई त उन नंढड़े ॿार चयो मां फलाणे धनार जो पुट आहियां। जीअं जुरैज जो अबू अम्मा पाक कीअं ही बुज़ुर्ग बि पाक। वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमह। वण ते पखी हूंदो आहे नी पोइ हुनखे जंहिं महिल शिकारी तीर हणंदो आहे पोइ पखी हेठि किरंदो आहे पोइ ज़ुबान हाल सां चवंदो आहे यार हाणे मां तुंहिंजी मिल्कियत आहे कोई गबा गबा करे खाई तुंहिंजी मर्ज़ी आहे।
टके मुल्ल ते विकिणी छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे पिंजरे में खारे में क़ैद करे छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे मां तुंहिंजी मिल्कियत आहियां क़ुरान तो फमा वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहम ओ मुसलमान तू बि अबे अम्मा जे आॾो अचु त ईअं चओ मुंहिंजा अब्बा साईं मुंहिंजी अम्मा मां बि तव्हांजी मिल्कियत मुंहिंजो माल बि तव्हांजी मिल्कियत मुंहिंजो औलाद बि तव्हांजी मिल्कियत तव्हां मालिक हो असां तव्हांजी मिल्कियत आहियूं उलमा खां पुछी ॾिसो तुंहिंजी 5 लखनि जी में तुंहिंजी कुराड़ी पी विकिणी छॾी पैसा खपाए छॾी पाकिस्तान जो आइन भी तुखे इजाज़त नथो ॾे जो तूं सगाड़ी थाने ते वञी अबे ते फार कतराई शरीयत भी तुखे इजाज़त नथी ॾे जो मुफ्ती अब्दुल समीउल्लाह को फतवा वठी करे पंहिंजी में वापसि कराई तूं केरु थींदो आहे अल्लाह जे नबी 1400 साल पहिरियों फ़ैसिलो ॿुधाए छॾियो अंत व मालुक लिअबीक तूं ऐं तुंहिंजो माल सॼी तुंहिंजे बाबे जी मिल्कियत तूं थींदो केरु आहे